नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। न वक्त है घोटकी मां खबर ॾींदा हलूं त DSP ऑफिस में पुलिस डिपार्टमेंट में सर्विस पूरी करण ते ASI खादिम हुसैन गडाणी ऐं गनमैन अब्दुल जब्बार चाचड़ जे रिटायर्ड थियण खां पोइ इन्हनि जे मान में अलविदाई तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें SSP घोटकी अज़हर खान मुगल, DSP घोटकी हाफिज अब्दुल कादिर चाचड़, एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर सूफी अब्दुल हफीज़ चाचड़, SDO घोटकी एजाज अली आले, पोटो सर्कल ऑफिसर लियाकत अली अब्बासी ऐं ज़िले जे सभिनी DSPs ऐं SHOs ऐं वॾनि मुंशिन शिरकत कई। तकरीब में DSP घोटकी हाफिज अब्दुल कादिर चाचड़ आयल सभिनी ऑफिसरनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं आयल सभिनी मौजूदनि जो शुक्रियो अदा कयो। उन मौके ते SSP घोटकी अज़हर खान मुगल तकरीब में खिताब कंदे चयो त पुलिस डिपार्टमेंट में सर्विस पूरी थियण ते मां ॿिन्हिनि पुलिस अमलदारनि खे मुबारकबाद पेश कयां थो, जे पंहिंजी सॼी उमिरि ईमानदारी सां पंहिंजो फर्ज़ निभायो। SSP घोटकी रिटायर्ड थियण वारनि ॿिन्हिनि पुलिस अमलदारनि खे टोपी अजरक पाराई ऐं इन्हनि जे वाहन में मांझातो ॾिनो वियो, जंहिं बाद रिटायर थींदड़नि खे मोबाइल प्रोटोकॉल में घर रवानो कयो वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।